लाल लाल चवंदे सदा सुखी रहंदे, लाल लाल चवंदे सदा सुखी रहंदे, लाल के विसारींदे जीती बाजी हारींदे, छो न तू लगाई प्यारा लाल जी धुनी, छो न तू लगाई प्यारा लाल जी धुनी। लाल झूले सबई चौलाल झूले, लाल झूले सबई चौलाल झूले। जय झूलेलाल दोस्तों, मां तव्हांजो सिंधी भाउ अची वियो आहे हिकु ॿी नई वीडियो सां गॾु। अॼुकल्ह जा केतिरा ई सिंधी आहिनि जेके पंहिंजे लाल साईं खे ई विसारे रहिया आहिनि। अलॻि अलॻि पंथनि ते था वञनि, स्वामी नारायण गुरुद्वारे अलाए किथे किथे था वञनि और पंहिंजे लाल साईं खे विसारे रहिया आहिनि। पर छा इहा ॻाल्हि सच न आहे कि पंहिंजा ईष्ट देव ई आहिनि जेके पाण खे मोक्ष ॾियारे था सघनि, पंहिंजो उद्धार था करे सघनि? त पाण सभिनि सिंधियुनि खे इहो ज़रूरी आहे कि पाण लाल साईं जी शेवा कयूं, लाल साईं जी आराधना कयूं। इहे ई आहिनि जेके पंहिंजो तारनहार कंदा। पर छा तव्हांखे ख़बर आहे अमरलाल, उॾेरोलाल, झूलेलाल हिन सभिनि नालनि जे पुठियां लाल साईं जी केतिरी कहानियूं आहिनि? मां तव्हांजो सिंधी भाउ हिन वीडियो खां पोइ जेका वीडियो ठाहींदुसि उहा हूंदी पंहिंजे लाल साईं जी जीवन कहानी। मां ज़रूरु कोशिशि कंदुसि कि तव्हां सभिनि खे मां लाल साईं जे बारे में अलॻि अलॻि ॻाल्हियूं ॿुधाए सघां। आयो लाल सवई चओ झूलेलाल। त दोस्तों आशा कयां थो कि तव्हांखे इहा वीडियो वणी हूंदी। ज़रूरु लाइक कजो, कमेंट करे ॿुधाइजो इहा वीडियो कीअं ठही हुई ऐं शेयर कजो, सब्सक्राइब कजो, घंटी ज़रूरु वॼाइजो, तव्हांखे ई वीडियो जी ख़बर पवंदी।